बाडरे नई बाडरे सिटी ब्लॉक लॻ ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर थी पियो। टक्कर बाद बासर ओबाश नौजवान शफ़क़त कोलाची पारां कयल तशद्दुद जे नतीजे में वकार पुट नज़र मोहम्मद सियाल सख़्त ज़ख़्मी। संदसि टे ॾंद भॼी पिया ऐं चपु चीरजी पियो। उन खां अलावा संदसि जिस्म ते पिणु काफ़ी धक लॻा, जंहिं सबबु खेसि बेहोशी वारी हालत में रूरल हेल्थ सेंटर बाडरे मुंतक़िल कयो वियो। होॾां हादसे वक़्तु मौजूदु माण्हुनि ॿुधायो त शफ़क़त कोलाची नाले ओबाश नौजवान पारां 125 मोटरसाइकिल तेज़ रफ़्तार सां हलाइण सबबु हादसो पेश आयो आहे। उन खां पहिरियां बि शराब जे नशे में केतिरनि ई शहरनि सां मसइला करे चुको आहे। अॼु बि हू शराब जे नशे में धुत हो। एक्सीडेंट बाद बेहोशी वारी हालत में वकार सियाल मथां मुक्कन ऐं ठोंछनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिं जे नतीजे में वकार सियाल जा टे ॾंद भॼी पिया। संदसि चपु चीरजी पियो ऐं संदसि सॼे जिस्म ते तशद्दुद जा निशान पिणु मौजूदु आहिनि। रूरल हेल्थ सेंटर बाडरे मां इलाज बाद बासर शफ़क़त कोलाची ख़िलाफ़ बाडरे थाणे ते फ़रियाद दाख़िल कई वई आहे। रिपोर्ट आसिम मुश्ताक मीराणी, फर्स्ट टीवी न्यूज़ बाडरे।